जय झूलेलाल। मां आहियां सिमरन जसूजा। मम्मी पापा तोते वांगुरु हिकु ई रट लगाए वेठा आहिनि। 90%, 90%, 90%, 90%। जॾहिं का बि चटाभेटी हुजे त पप्पा चवंदा आहिनि, सिमी तोखे पहिरियों नंबर अचिणो आहे, पहिरियों। एनर्जी 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 एनर्जी। ऐं हिन में मुंहिंजी सॼी एनर्जी निकिरी वेंदी आहे। अर्ज़ थी कयां, अरे अर्ज़ थी कयां। ज़िंदगी सजा बणिजी वई आहे, ज़िंदगी सजा बणिजी वई आहे। ऐं असां ॿारनि जी ज़िंदगी जो मज़ाक बणिजी वियो आहे, अरे तव्हां वटि छा था सम्झो? हा छा था सम्झो? तव्हांजो खून खून, असांजो खून पाणी। तव्हां सोचंदा हूंदव भई छोकिरे पक ड्रामेबाज़ आहे। हा मां ड्रामेबाज़ आहियां। हिकु वक़्तु हूंदो हुयो जॾहिं ड्रामा मुंहिंजी ज़िंदगी हूंदी हुई। ऐं हाणे ही ड्रामा मुंहिंजी ज़िंदगी ड्रामा बणिजी वई आहे। तव्हां मुंहिंजी ॻाल्हि ते खिलंदा छो त ॿियनि जे दुख ते खिलण तव्हांजी आदत आहे न। तॾहिं त ॿियनि जी शादीअ में माण्हू खिलंदा नज़र ईंदा आहिनि। अॼु बि खिलजो, हा अॼु बि खिलजो, छो त मां अॼु तव्हांखे पंहिंजो दुख ॿुधायां थी। मुंहिंजी सुबुह खां वठी राति ताईं क्लासिस हूंदियूं हुयूं। सेमी डांसी क्लास, वेस्टर्न डांस क्लास, कुकिंग क्लास, ड्राइंग, पेंटिंग, सिंगिंग। ऐं जॾहिं मां थकिजी टुटिजी घर वञा त यादि ईंदो आहे अञा त कार्य बाक़ी आहे। तॾहिं मां कॉपी हथ में खणा, पेंसिल पकड़ा, लिखां त मम्मी पप्पा जी रट, सिमी अञा ताईं होमवर्क कोन कयो अथई? कीअं ईंदा 90%? हा कीअं ईंदा 90%? मां हाणे सभिनि स्थितीअ में विराइजी वई आहियां। 90%, 90%, 90%, 90%। जय झूलेलाल।